भरिया सिटी मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया रोड जे फतेहपुर पाड़े में ॿारनि जी मामूली ॻाल्हि तां वस्त्रा बिरादरी ऐं कीरिया बिरादरी जे विच में खूनी झेड़ो थी पियो आहे। झेड़े में लठूं ऐं कुहाड़ियुनि जी आज़ादाना इस्तेमाल खां पोइ धुरियुनि झेड़े दौरान हथियार कढे वरिता। हिक ॿिए मथां सिधी फायरिंग, इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो आहे। नतीजे में गोलियूं ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 8 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में महबूब कीरियो, निसार अहमद वस्तड़ो, फराज़ कीरियो, सनाउल्ला, बंगल कीरियो ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मियुनि खे फौरी तौर भरिया सिटी अस्पताल आंदो वियो, जिते ॿिन्ही ज़ख़्मियुनि निसार अहमद वस्तड़ो ऐं महबूब कीरियो खे ॻणती जोगी हालत में नवाब शाह जी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तंहिं रस्ते में निसार वस्तड़ो ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम धणी हवाले कयो वियो, जंहिं जो मारिजी वियल लाश कानूनी कार्रवाईनि बाद वारसनि हवाले कयो वियो। ॿिए पासे पुलिस पारां ॿिन्ही धुरियुनि जी भरिया रोड थाणे ते 20 खां वधीक माण्हुनि मथां झेड़े जी रिपोर्ट दाख़िल करे वरिती ऐं ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ लेटर जारी कयो वियो आहे। जॾहिं त आख़िरी इतलाउनि ताईं का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी आहे। भरिया रोड पुलिस राब्तो करण ते ॿुधायो त ॿिन्ही धुरियुनि जे ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई भरिया अस्पताल रवानो कयो वियो आहे। जॾहिं त अमनो अमान खे बरक़रार रखण लाइ पोस्ट पिकेट बि क़ाइम कई वई आहे। खूनी झेड़े बाद इलाइक़े में खौफ़ वारी सूरतहाल छायल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।